जिला रिपोर्टर मोहम्मद सफर सेवानी गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल मैन सोसाइटी जे हेड मास्टर इमदाद अली भंड स्कूल जे उस्तादनि स्टाफ अॼु सेवण शहर जे दुकानदारनि रस्तनि चौंकनि ऐं घरनि ऐं बाज़ारनि में हिकु जागरूकता मुहिम पंहिंजा ॿार सरकारी स्कूलनि में दाख़िल करायो जे उन्वान सां हलाई। सेवण शहर जे शहरियुनि खे उहो पैगाम ॾिनो त स्कूल खुली विया आहिनि, पंहिंजे गुलड़नि जुड़नि ॿारनि खे सरकारी स्कूल में दाख़िल करायो। जेके अॻे स्कूल में दाख़िल आहिनि उन्हनि खे स्कूल मोकिलियो त जीअं हू तालीम जहिड़े ज़ेवर सां आरास्ता थी पंहिंजो ऐं पंहिंजे क़ौम जो मुस्तक़बिल संवारे सघनि। सिंध इल्म खां महरूम रहंदी अना आलिम फाज़िल ऐं अकाबर घुर्जनि करणो ई पवंदो गॾु थियणो ई पवंदो कुझु करणो ई पवंदो। कुदरत जी सारी नेमतुनि सां सिंध माला माल ही धरती सूफी मर्दनि जी दहशत गर्दन जी कबीला ऐं साथियूं कहिड़े कम जा छा असां ईअं ई नफ़रतूं कुझु करणो ई पवंदो कुझु करणो ई पवंदो गॾु थियणो ई पवंदो कुझु करणो ई पवंदो। कुदरत माल